सुप्रीम कोर्ट वफ़ाक़ी तोड़े सूबाई हुकूमतुनि खे सॼे मुल्क जे रोडनि ऐं फुटपाथनि तां 3 ॾींहनि अंदरि हद दख़लियूं ख़त्म करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत पारां कराची शहर में हद दख़लनि बाबति केस जो हुकुमनामो जारी। पेमरा खे उन ॾिस में पब्लिक सर्विस मैसेज शाया ऐं नशर करण जी हिदायत। सिविल सिस्टम इस्तेमाल कंदड़ वापेदारनि लाइ बिजली घटि में घटि ₹3 फी यूनिट महांगी करण जी तैयारी। सेंट्रल परचेजिंग एजेंसी पारां घरेलू या कमर्शियल सोलर पैनल लॻाईंदड़नि ते टैक्स लागू करण जी तजवीज़ खां पोइ वफ़ाक़ी हुकूमत सिविल सिस्टम ते मुंतक़िल थींदड़नि लाइ मजमूई मीटरिंग मुतारिफ़ करण जो फ़ैसिलो करे वरितो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत हेठि अमन अमान जे हवाले सां अहम इजलास। IG इस्लामाबाद पारां अमन अमान जी सूरतहाल ते ब्रीफिंग। इस्लामाबाद में परॾेही शहरनि जे सिक्योरिटी लाइ स्पेशल फोर्स जोड़ण जो फ़ैसिलो। घरू वज़ीर इस्लामाबाद में अमन अमान जी सूरतहाल बहितर बणाइण ऐं ॾोहारी गैंग्स जे ख़ात्मे लाइ IG इस्लामाबाद पुलिस ऐं पूरी टीम खे टास्क ॾेई छॾियो। मोहसिन नक़वी मनशा जे ख़रीद ऐं विकिरे में मुलविस गैंग्स ख़िलाफ़ भरपूर क्रैकडाउन जो हुकुम ॾींदे हिदायत कई त तालीमी इदारनि ॿाहिरां आइस समेत ॿी मनशियात जो विकिरो कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। मनशियात फ़रोशनि ख़िलाफ़ सख़्त तरीन एक्शन थींदो। पीपल्स पार्टी अॻवान फैसल करीम कुंडी जी तहरीक इंसाफ़ ते छिती तनक़ीद। संदसि चवणु आहे त असां सियासतदान आहियूं, ॻाल्हियुनि ते यकीन रखूं था। PTI वारा ॿीहर फ़ौज खे सियासत में धिके रहिया आहिनि। हुननि खे सियासी माण्हुनि सां ॻाल्हियूं करणु घुरिजनि। ही माण्हू आर्मी चीफ DG ISI सां ॻाल्हियूं करणु चाहिनि था। PTI अॻवाननि जे बयाननि में तज़ाद आहे। तहरीक इंसाफ़ वारा मिस कॉल जो इंतज़ारु करे रहिया आहिनि। PTI हाणे सऊदी अरब ते बि तनक़ीद शुरू करे छॾी आहे। माज़ी में PTI चीनी सदर जो दौरो सबोताज़ कयो हो। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस काज़ी फ़ाइज़ी साजी कराची में कायदे आज़म जी मज़ार ते हाज़िरी। चीफ जस्टिस मज़ार ते गुल रखे फातिहा ख़्वानी कई। हिस गार्ड ऑफ ऑनर बि पेश कयो वियो। चीफ जस्टिस महिमाननि जी किताब में तासुर बि लिखिया। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि इतलात खाते जो अहम इजलास। शर्जील इनाम मेमण तरफ़ां मीडिया वर्कर्स ऐं इदारनि जा मसइला तरजीह बुनियादनि ते हल करण जूं हिदायतूं। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त सिंध हुकूमत सहाफ़ी बिरादरी लाइ वधीक सवलायूं पैदा करण जी ख़्वाहिशमंद आहे। सहाफ़ी तंज़ीमुनि खे पेश ईंदड़ चैलेंजिस जो ख़ात्मो आंदो वञे ऐं उन्हनि जा माली मसइला हल कया वञनि। मीडिया वर्कर्स जी भलाईअ लाइ वधीक क़दम खयां वञनि। अवाम ताईं आसान ऐं जल्द पहुच लाइ समूरनि खातनि जा सोशल मीडिया अकाउंट्स ठाहिया वञनि। बलोचिस्तान में तूफ़ानी बरसातुनि दौरान विॼ किरण, घरनि जूं छितियूं करण समेत मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 21 ॼणा फ़ौत, 14 ज़ख़्मी। बरसातुनि सबबि वाक़िआत सोराब, तफ्तान, पशीन, चमन, डेरा बुगटी, लोरालई ऐं केच में पेश आया। PDMA मूजिबि बरसातुनि सबबि सूबे में 2161 घरनि खे नुक़सानु पहुतो। 251 घर मुकमल तौर तबाह ऐं 1910 घरनि खे जुज़वी नुक़सानु पहुतो। बरसातुनि सबबि 14 रोडनि ऐं 3 पुलनि खे नुक़सानु थियो। खैबर पख्तूनख्वा, गिलगित बल्तिस्तान, गिलियात, मरी ऐं आज़ाद कश्मीर में 29 अप्रैल खां तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां बरसात जो इम्कान। NDMA पारां सॼे मुल्क में तेज़ बरसातुनि ऐं ॿोड़ जो अलर्ट जारी। लैंडस्लाइडिंग जो ख़तरो। NDMA मूजिबि तूफ़ानी बरसात सबबि
इंफ्रास्ट्रक्चर ऐं फसलनि खे नुक़सान पहुची सघे थो। माण्हू गैर ज़रूरी सफ़र करण ऐं दरिया तोड़े वाहन खे पार करण खां पासो कनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति गर्मी जो ज़ोर टुटी वियो। जैकबाबाद, गंधकोट, खैरपुर, शिकारपुर ऐं शहदाद कोट में वसकारो। मीरो ख़ान, बाऊखोसो, मुबारकपुर, ठुल्ल, गढ़ी यासीन, बख्शापुर, चक, रोहिणी ऐं तंगवाणी में बि मींहुं वसियो। बरसाति सबबि गर्मी जो ज़ोर टुटी वियो। मौसम ख़ुशगवार। सिंध हुकूमत पारां मनशियात फरोशनि ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी। कराची में एक्साइज़ पुलिस जो कामयाब ऑपरेशन। 2 जवाबदार गिरफ़्तार। 2 किलो 40 ग्राम आइस बरामद। एक्साइज़ टीम कोरंगी सेक्टर 16 में कार्रवाई करे 2 मनशियात फरोशनि शौकत ऐं नवीद खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे वरितो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त असां पंहिंजे नए नस्ल खे मनशियात फरोशनि जे रहम करम ते नथा छॾे सघूं। नौजवान नस्ल जो मनशियात खां तहफ़ुज़ यक़ीनी बणाइणो आहे। चीन अमेरिका खे रेड लाइन अबूर करण ते ख़बरदार करे छॾियो। बीजिंग में चीनी परॾेही वज़ीर वांग यी जी अमरीकी परॾेही वज़ीर एंटनी ब्लिंकन सां मुलाक़ात। चीनी परॾेही वज़ीर जो चवणु हो त चीन जूं कुझु रेड लाइन्स आहिनि, उन्हनि खे अमेरिका खे अबूर न करणु घुरिजे। ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा मुस्तहकम थियणु शुरू थी रहिया आहिनि, पर अमरीकी रवैये सबबि कुझु मनफ़ी अमल मौजूदु आहिनि। चीन जी तरक़ी खे ग़ैर मुनसिफ़ाणे तौर ते रोकियो वियो आहे ऐं असांजा बुनियादी मुफ़ाद ख़तरे में आहिनि। अमरीकी यूनिवर्सिटियुनि जो इसराइली बर्बरियत ख़िलाफ़ एहतिजाज यूरोप ताईं पहुची वियो। पेरिस में पॉलिटिकल साइंस अकेडमी जे शागिर्दनि जो मुज़ाहिरो। इसराइली वहशाणी बमबारी जे हवाले सां फ्रांसीसी हुकूमत जे मौक़िफ़ ते सख़्त तनक़ीद। अमरीकी परॾेही वज़ीर एंटनी ब्लिंकन चयो आहे त अमरीका में जारी मुज़ाहिरा जमहूरियत जो हिसो आहिनि। अमरीका मुज़ाहिरनि खे अवाम जो हक़ सम्झंदे उन्हनि जो दिफ़ा कंदो आहे। अमरीकी सदर इम्कानी रिपब्लिकन मुख़ालिफ़ डोनाल्ड ट्रंप सां मुबाहिसे लाइ तयार। जो बाइडन चयो आहे त खेसि डोनाल्ड ट्रंप सां मुबाहिसो करे ख़ुशी थींदी। डोनाल्ड ट्रंप जे चूंड मुहिम सलाहकार जो चवणु आहे त ट्रंप ऐं बाइडन में मुबाहिसे जो इंतज़ाम कयो पियो वञे। अमरीकी मीडिया मूजिबि ट्रंप चयो हो त हू मुबाहिसे लाइ तयार आहे, पर सवाल इहो आहे त छा बाइडन उन ते राज़ी आहे। ऐं पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड विच में 5हीं आख़िरी T20 मैच अॼु खेॾी वेंदी। लाहौर में बरसाति सबबि महिमान टीम जो ऑप्शनल ट्रेनिंग सेक्शन मुमकिन न थी सघियो। महिमान टीम खे T20 सीरीज़ में 2-1 जी बरतरी हासिल।